नाज़रीन, अवामी न्यूज़ पर आवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में कोरोना वायरस जो 5 केस साम्हूं अची वियो आहे। कराची में कोरोना वायरस जा 12 शकी मरीज़ क्लियर करार ॾेई आलमी सतह ते मरीज़नि जे अंग में इज़ाफ़ो थी वियो आहे। गिलगित में 45 वर्ष जी औरत में कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे। तालीमी इदारा 7 मार्च ताईं बंदि रखण जो ऐलान कयो वियो आहे। समूरी दुनिया में कोरोना वायरस सबबि फौतगियुनि जो अंग 3119 थी वियो आहे। अमेरिका में कोरोना वायरस सबबि फौतगियुनि जो तादाद 6 थी वियो आहे। 76 मुल्कनि में मरीज़नि जो तादाद 90,443 थी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पर आवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची में कोरोना वायरस जो 5 केस साम्हूं अची वियो आहे। कराची में कोरोना वायरस जा 12 शकी मरीज़ क्लियर करार ॾेई आलमी सतह ते मरीज़नि जे अंग में इज़ाफ़ो थी वियो आहे। गिलगित में 45 वर्ष जी औरत में कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे। तालीमी इदारा 7 मार्च ताईं बंदि रखण जो ऐलान कयो वियो आहे। समूरी दुनिया में कोरोना वायरस सबबि फौतगियुनि जो अंग 3119 थी वियो आहे। अमेरिका में कोरोना वायरस सबबि फौतगियुनि जो तादाद 6 थी वियो आहे। 76 मुल्कनि में मरीज़नि जो तादाद 90,443 थी वियो।